नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी का खबर ॾींदा आहियूं त भरिया सिटी थाणे में फरियादी अब्दुल गफ़ार राजपूत जी फरियाद ते वाक़े वक्त मुक़रर थियल अमलदार सीपको जे अॻूणे चीफ सैद फरमान अली शाह, सुपरिटेंडेंट इंजीनियर दादू सैद फरजंद अली शाह, इंजीनियर नौशरो फेरोज, निसार डाही, एसडीओ नज़ीर अहमद शेख, असदुल्ला मेमण, लाइन सुपरिटेंडेंट शमन अली जलबाणी ऐं जुड़े ॾेथो ख़िलाफ़ नाअहली ऐं गफ़लत जो केस दाख़िल कयो वियो। हिन सिलसिले में फरियादी अब्दुल गफ़ार राजपूत ॿुधायो त मुंहिंजो पुटु मेहूं ज़री ज़मीन ते काए पे वियो त रोड़ी केनाल जे कप ते हेठि किरियल बिजली जे तारनि में हिक में फासी पई। मुंहिंजो पुटु पिणु करंट लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो। हिन चयो त मां 4 साल मुसलसल एहतजाज कया आहिनि। मूंखे अदालत मां इंसाफ़ मिलण जी उमेद आहे। मुंहिंजो पुटु समूरी हयाती लाइ सीपको जी नाअहली सबबि माज़ूर बणिजी वियो आहे। ॿिए पासे राब्तो करण ते SHO नादिर अली भट्टी ॿुधायो त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़